नमस्ते, हैप्पी दिवाली। तव्हां सभिनी खे मुंहिंजे चैनल जे तरफ़ां तव्हांखे दिवालीअ जूं वाधायूं हुजनि। असां कहिड़े नमूने तयारी कयूं, छा कयो आहे, मां तव्हांखे ॾेखारींदसि, ॿुधाईंदसि त मां कहिड़े नमूने दिवाली कई आहे। मां चवां पंहिंजे फ्रेंड्स खे, सभिनी खे पंहिंजे चैनल जे बारे में त मां रेसिपियुनि जे बारे में ॿुधाईंदी रहंदी आहियां। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त कहिड़े नमूने असां तयारियूं कयूं आहिनि। तव्हां ॾिठो त असां मूंगी मिठाई तयारु कई आहे, गजरनि जो सीरो तयारु कयो आहे, फटाका असां वरिता आहिनि। सभिनी पंहिंजे घरनि में इहे ई तयारियूं कयूं हूंदियूं। मेहंदी हई आहे, रंगोली ठाही आहे। तव्हां ॾिसो त असां कहिड़े नमूने तयारी कई आहे। हे असां महिमाननि जे लाइ शइ, मिठाइयूं, इहे सभु शयूं असां रखियूं आहिनि। केक, इहे सभु शयूं मां महिमाननि जे लाइ, तव्हां बि अची खाई वञो। सभिनी जे घरनि में इहे ई ख़ुशियूं दिवालीअ जूं हूंदियूं, इहे ई तयारियूं सभिनी कयूं हूंदियूं। त मां चवां पंहिंजे चैनल वारनि खे सभिनी खे यादि हूंदमि। मुंहिंजी ड्रेस आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां ॾिसो त मां हीअ ड्रेस सफ़ा सिंपल सोभर मुंहिंजी पसंदि आहे। तव्हांखे मुंहिंजी पसंदि ज़रूरु ईंदी। इन ते मां जेको आहे ज्वैलरी पायां थी, ब्लैक कलर जी मां इन ते ज्वैलरी पाईंदमि। तव्हां ॾिसो हीअ मुंहिंजी ज्वैलरी आहे, रिंग आहे, हे टॉप्स आहिनि। हाणे ॾिसो हीअ लक्ष्मी माता जी तस्वीर आहे, असां दिवालीअ ते रखी आहे। आरती कयूं था। हे असांजा गेस्ट आया आहिनि, जेका तव्हां ॾिसो असां गेस्ट वारनि जे लाइ हीअ शइ रखी, मां तव्हांखे ॾेखारी हुयमि। इहे सभु मुंहिंजा कज़न, मुंहिंजा चाचा, इहे सभु आया आहिनि हिते असां सां मिलण लाइ, दिवाली करण लाइ। मुंहिंजो भाउ मूंखे ख़र्ची ॾिए थो दिवालीअ जी। सभु मुंहिंजा 2 भाइर, 3 भाइर हिते मिसिंग आहिनि। उन्हनि खे असां यादि कयूं पिया। असां सभु हिते टॉपिक कढियो हुयोसीं त जेके आहिनि उहे न आहिनि, उहे हुजनि हा त उहे बि इंजॉय करनि हा, मज़ो वठनि। तव्हां वीडियो ॾिसिजो त असां तव्हांखे यादि कयो आहे त ज़रूरु तव्हां बि यादि कजो, मूंखे मैसेज मोकिलिजो त असां तव्हांखे यादि कयो। ॾिसो असां हे फटाका ॿारिया आहिनि, इंजॉय कयो आहे। तव्हां ॾिसो असां हेॾो इंजॉय कयो आहे। तव्हांखे बि मुंहिंजी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी, मज़ो आयो हूंदो। तव्हांखे मुंहिंजे चैनल खे जीअं इहे फटाका कीअं मथे आसमान ते वञनि था, त तीअं तव्हां मुंहिंजे वीडियो खे वायरल कराईंदव। हीअ मूंखे ख़र्ची मिली आहे, मूंखे बि तव्हांजे गिफ्ट जी ज़रूरत आहे। मुंहिंजे चैनल खे तीअं सपोर्ट कंदव, तीअं मूंखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। मूंखे तव्हांजी ख़र्ची न, मूंखे इहा खपे। ऐं ज़रूर में ज़रूरु मूंखे उमेदु आहे तव्हां ॾींदव। हाणे असां ॿाहिरि वेंदासीं, मुंहिंजूं 2 फ्रेंड ईंदियूं, मुंहिंजूं कज़न ईंदियूं। असां हाणे वेंदासीं घुमणु। हाणे असांजा भाइर सभु अची चुका आहिनि। हाणे राति थी चुकी आहे, हाणे असां ओॾे वेंदा। बाय। रुको रुको, मुझे नहीं देखोगे क्या? आज मेरी पिक्चर आप सब देखना।